रीजनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट अब्दुल नासिर सिद्दीकी पारां टाउन कमेटी ठीलिहार जो ओचितो दौरो कयो ऐं टाउन कमेटी जे कमनि बाबति ॼाण वरिती। डायरेक्टर पारां सरप्राइज़ विज़िट हुअण जे बावजूदि अॼु टाउन कमेटी मां सदाईं ग़ाइब रहंदड़ गोसड़ू मुलाज़िमनि समेत समूरा मुलाज़िम ऐं टाउन चेयरमैन बहारी राठौड़ ऐं वाइस चेयरमैन मोहम्मद उर्स कुंभार पिणु हाज़िर हुआ। डायरेक्टर टाउन जी बिल्डिंग बाबति पुछा कई त अमले पारां ॿुधायो वियो त ही बिल्डिंग जंहिंमें टाउन कमेटी हली रही आहे इहा बिल्डिंग यूनियन काउंसिल जी आहे ऐं टाउन कमेटी जा 2 कमरा ठाहिया विया आहिनि, पर अलाए कहिड़नि सबबनि जे करे इन जो कमु अञा ताईं अणपूरो आहे ऐं मुकमल न थी सघियो आहे। हिते मौजूदु हिकु माण्हू ॿुधायो त ठीलिहार टाउन जा समूरा मुलाज़िम अॼु पहिरियों भेरो टाउन कमेटी में ॾिसण में अची रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची